जे लाल जी फरमा बरदारी कयो। मुस्तफा फरमायो नमाज पढ़नी आ त नमाज जरूर पढ़नी आ। जेकरे मुस्तफा करीम फरमायो आ ज़कात ॾियणी आ त ज़कात बि अदा करनी आ। मुस्तफा करीम फरमायो आ त हज बैतुल्लाह जो करणो आ त वो हज बैतुल्लाह जो बि करणो आ। मुस्तफा करीम फरमायो आ कूड़ नाहे ॻाल्हाइणो त कूड़ बि छॾे ॾियणो आ। हराम खोरीअ खां मुस्तफा करीम झलियो आ त हराम खोरी बि नाहे करणी। परावन बंदिन ते कब्ज़ा बि नाहिन करणा, परावा हक़ बि नाहिन खाइणा। इहो मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमा बरदारी आ। जेको मुस्तफा करीम जी फरमा बरदारी कंदो आ अल्लाह ताला मुस्तफा जे सदके उनखे हीउ जहान बि मोचारो फरमाईंदो आ ताकि जहान बि मोचारो फरमाईंदो आ। मुझे मुस्तफा करीम जी जुबान हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पाक जुबान जॾहिं उहा पाक जुबान वहदी आ हलंदी आ खुलंदी आ त मुस्तफा करीम जी जुबान गुस्संदी नाहे। अल्लाह जी बारगाह में मुस्तफा जो फरमान कबूल पइजी वेंदो आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो सहाबिया उन सहाबी जो नालो हजरत अबू हुरैरा। सब जो सुभान अल्लाह। मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा सहाबी उनन जी तारीफ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में फरमाई आ। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आ अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बिअम्वालिहिम व अनफुसिहिम अअज़मु दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में फरमायो अल्लज़ीना आमनू उहे बना जिन बानन ईमान आंदो आ अदा ईमान तो बादो आ मां भी ईमान आंदो आ जिन माण्हुनि भी ईमान आंदो आ पर भला भाग उन्हनि माण्हुनि जा जिन खे कलमो खुद कलमे वारे मदीने जे मीर पाण पढ़ायो आहे। तो बि कलमो पढ़ियो हूंदो तोखे कंहिं मौलवी साहब कलमो पढ़ायो आ तोखे कंहिं उस्ताद कलमो पढ़ायो आ तोखे कंहिं वली सगोरे कलमो पढ़ायो आ तोखे कंहिं बुजुर्ग सगोरे कलमो पढ़ायो आ पर मुस्तफा करीम जे सहाबिन जे भाग सां कजो भाग लगे ही कोन को जो मुंहिंजे महबूब मदीने वारे पाण उन्हनि खे कलमो भरायो आ। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबिन जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो आ अल्लज़ीना आमनू उहे बाना जिन बानन ईमान आंदो आ अल्लाह ते वहाजरू ऐं हिजरत कया माना पंहिंजा घर छॾियो पंहिंजा ॿार छॾियो पंहिंजा मित्र छॾियो पंहिंजा माइट छॾियो वजाहदू ऐं उन्हनि जिहाद कयो आ पंहिंजे ॾोकड़ कारण कोन कयो आ पैसे कारणी कोन कयो आ नाम नमूद कारणी कोन कयो आ वजाहदू फी सबीलिल्लाह उन्हनि जिहाद कयो आ त अल्लाह जी वाट में कयो आ बेअम्वालिहिम पंहिंजा माल ॾिनो व अनफुसिहिम पंहिंजी जान ॾिनो। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आ मां अल्लाह कुरान पाक में ऐलान करे छॾियां थो त आज़म दरजतन इंदल्लाह याद रखो इन्हनि जो रुतबो मां अल्लाह वटि तमामु घणो वॾो आहे। अल्लाह तो आज़म तमाम वॾो हिकिड़ो हूंदो आहे वॾो दर्जो पर हे तमाम वॾो दर्जो आहे आज़म दरजतन इंदल्लाह इन्हनि जो रुतबो तमामु वॾो आहे व उलाइका हुमुल फाइज़ून। मां अल्लाह तबारक व तआला इरशाद थो फरमाए छॾिया यादि रखो दुनिया में जेकॾहिं को कामयाब आहे त इहे मुस्तफा करीम जा सहाबी कामयाब ऐं कामरान आहिनि मां अल्लाह सर्टिफिकेट थो अता फरमाया। इहो
मुझे महबूब जे सहाबन जी तारीफ़ अलाह पाण कई आहे। हे वक्त जेको 14वीं सदी 15वीं सदी हले पई वॾो ॾुखियो वक्त आहे। भौंकण वारा मुझे महबूब जे सहाबन ते बि भौंकन था, मुझे महबूब जे अहल बैतन ते बि भौंकन था, पर ओ रोज़े धणीअ जा मुरीद तोखे लख लख मुबारक हुजे। महबूब जे बचड़न सां बि मोहब्बत कंदो हा त सहाबन सां मोहब्बत तू ऐं मां अल्हम्दुलिल्लाह भाग वारा अल्लाह ताला असां ते मेहरबानी कई आहे जो अल्हम्दुलिल्लाह महबूब जे सहाबन जो बि अदब कंदा हो त महबूब जे अहल बैतन सगोरन बचड़न जो सादात किराम जो उन्हनि जो बि अदब कंदा हो। त महबूब जो सहाबिया नालो आहे हज़रत अबू हुरैरा। उन हज़रत अबू हुरैरे जी अमड़ सां तमाम वॾे उमिरि जी आहे, वॾी उमिरि जी आहे, पर अञा उहा मुसलमान कान थी आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़े दिहाड़े ते पंहिंजे घर आयो। घर अची करे पंहिंजी अमड़ साइण खे इस्लाम जी दावत ॾिनई। ओ मुंहिंजी अमड़ साइण इस्लाम क़बूल कर। अदा माउ त माउ हूंदी आहे, पुट केॾो बि वॾे शान वारो हुजे, पर अमड़ जे लाइ उहो पुट आहे। जॾहिं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजी अमड़ खे इहो इस्लाम जी दावत ॾिनी त अमड़ साइण उन जी नाराज़ थी पई, कावड़जी पई ऐं कावड़जी करे हज़रत अबू हुरैरे खे घटि वधि ॻाल्हाई। हज़रत अबू हुरैरे खे छिड़बा ॾिनई, हज़रत अबू हुरैरे खे ॻाल्हि ॾिनई। हज़रत अबू हुरैरे रज़ियल्लाहु ताला अन्हु खे दिलि में ॾुख थी पियो आहे। अमड़ साइण इस्लाम क़बूल करे हा या न करे हा उन जी मर्ज़ी आहे, पर मुंहिंजी अमड़ साइण मूंखे ॻाल्हि छो ॾिना आहे, मुझे अमड़ साइण माखे दड़गा छो ॾिना। हज़रत अबू हुरैरे जे दिल में ॾुख थियो आहे। तोखे ख़बर आहे त जॾहिं मुस्तफ़ा जे सहाबन खे को ॾुख पहुचंदो आहे त सिधो महबूब मदीने वारे जे दर ते हलिया ईंदा आहिनि, ॾुख सारा दूर थी वेंदा आहिनि। परावन तलाहिणो परेशानियूं तलाहिणो परेशानियूं नबी पाक मुझे जो निशानियों परावन तलाहिणो। मुझे महबूब मदीने वारे जो दर अहिड़ो आहे, इंसान खे ॾुख पहुचंदो आहे, इंसान पंहिंजे कंहिं दिलि वारे वटि वेंदो आहे, इंसान खे का तकलीफ़ पहुचंदी आहे पंहिंजे सजण ॾे वेंदो आहे। क़ुर्बान वञा महबूब मुकरम जे सहाबन जे मथां तकलीफ़ पहुचंदी आहे त सिधो महबूब मदीने वारे जे दर ते ईंदा। पोइ कंहिंजे लाइ महबूब दुआ घुरंदो आहे त बेड़ा पार थी वेंदा। कंहिंखे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठी ठपोरी उन्हनि जा बि बेड़ा पार थी वेंदा। हज़रत अबू हुरैरे चयो त मूंखे ॾुख थी पियो आहे। चए थो मस्जिद नबवी खुली पई आहे, उन मस्जिद नबवी में मदीने जो मीर पाण वेठो आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयुसि ऐं अची करे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी अमड़ साइण खे मां इस्लाम जी दावत ॾिनी आहे, पर अमड़ साइण नाराज़ थी पई आहे। उन अमड़ साइण माखे ॻाल्हि वॾा ओ मुंहिंजा महबूब मदीने वारा का करम नवाज़ी फरमाए। मुंहिंजे महबूब मदीने वारे जो रहमत वारो दरिया हो चौश में अची वियो। मुस्तफ़ा करीम पंहिंजा हथड़ा खणी दुआ जे लाइ मथे कया। तोखे ख़बर आहे त महबूब जो रहमत वारो दरिया जड़ी मल जोश में ईंदो आहे त छा थींदो आहे। अरे आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया, पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया। मुझे महबूब जी रहमत वारी नजर जेड़ी मल पवंदी आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम अॾे छॾींदो आहे। अबू बकर ईंदो आहे त मुस्तफ़ा करीम उनखे सिद्दीक़ बणाए छॾींदो आहे। उमर ईंदो आहे त उनखे फारूक बणाईंदो आहे। हज़रत उस्मान ईंदो आहे त उनखे गनी बणाईंदो आहे। तुंहिंजो मुंहिंजो मुर्शिद अली ईंदो आहे त उनखे मुस्तफ़ा करीम शेर ख़ुदा बणाए करे नवाज़े छॾींदो आहे।
अबी बकर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ जे लाइ हथड़ा खणी गया ऐं मुंहिंजे महबूब कहिड़ी दुआ घुरिया महबूब दुआ घुरिया अल्लाहुम्मा हदी उम्म अबी हुरैरा ओ मुंहिंजा अल्लाह अबू हुरैरे जी अम्मड़ खे हिदायत नसीब फरमाए हजरत अबू हुरैरो तो फरमाए गाल लिखण वारा लिखन था मुस्तफा करीम ने दुआ खत्म कान कई अबी बकर दुआ जा हथ पंहिंजे चेहरे ते अञा कोन घुमाया होया हजरत अबू हुरैरो उतां उथियो ऐं तकड़ो तकड़ो हलण शुरू थी वियो मदीने पाक जूं घिटियूं आहे उन मदीने पाक जी घिटियुनि में हजरत अबू हुरैरो भॼंदो पियो वञे कॾहिं बि उनखे कंहिं भॼंदे कोन ॾिठो हुयो माण्हू पुछनि पिया ओ अबू हुरैरा छो तो अॼु भॼी हजरत अबू हुरैरो चए पियो त भॼां इन जे करे थो त ॾिसां त पहिरें मां थो घर पुॼां या मोहम्मद करीम जी दुआ थी घर पहिरें पुॼे तॾहिं थो भॼां त ॾिसां त पहिरें मां थो पुॼां या मुस्तफा करीम जी दुआ थी पुॼे पर मुस्तफा करीम जी दुआ मुबारक पहिरों आसमान ॿियो आसमान टियों आसमान चौथों आसमान पंजों आसमान छहों आसमान सतई आसमान मुस्तफा जी दुआ चीरे करे अल्लाह जी बारगाह में वञी करे पहुती आहे उते मक़बूल पइजी वई आहे हज़रत अबू हुरैरो भॼंदो भॼंदो अची करे पंहिंजे घर जे दरवाज़े ते पहुतो आहे अची करे घर जो दरवाजो खड़काई ठक 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 अबू हुरैरो फरमाए थो अंदरां विहचण जो आवाज पियो अचे जेको माण्हू पंहिंजे मथां पाणी लाहींदो आहे उन पाणी लाहिण जो आवाज पियो अचे अबू हुरैरे रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो आहे चवे थो त मां जेकॾहिं पीही करे दरवाजो खड़कायो अंदरां आवाज आयो मकान कया अबा हुरैरा अबू हुरैरे जी अम्मड़ जो आवाज आयो आहे ओ अबू हुरैरा पंहिंजी जाइ ते बीह जा अबू हुरैरा 2 मिंट सब्र कजा हज़रत अबू हुरैरो फरमाए थो मां उते बीह करे इंतजार कयो आहे 5 मिंट गुज़रिया 10 मिंट गुज़रिया कड़ो खुलियो दरवाज़ो खुलियो मुंहिंजी अम्मड़ बीठी आहे पर अम्मड़ जे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वह अम्मड़ जे अखियुनि मां नार पिया वह मूंखे चई पई ओ अबू हुरैरा अलाए छा कयो अथई तो हेॾा पुठी ॾिनी आहे पोयां मुंहिंजे दिलि में मोहम्मद करीम जी मोहब्बत पैदा थी वई आहे ओ अबू हुरैरा तो अलाए छा कयो आहे ओ अबू हुरैरा अॻे दुनिया में मूंखे इन खां वधीक नफ़रत कंहिं माण्हूअ सां कान हूंदी हुई पर अॼु सभिनी खां वधीक मूंखे मोहब्बत तुंहिंजे नबीअ सां थी वई आहे ओ अबू हुरैरा देर न कर मूंखे सिधो महबूब जी बारगाह में वठी हलो मुंहिंजो महबूब खे ॾिसां कलमो भरिया उम्मत अहिड़ी थिया हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मूंखे हिकु दफ़ो वठी हल अखियुनि मां नार पिया वह हज़रत अबू हुरैरो फरमाए थो त मां अम्मड़ साईं खे वठी अची करे महबूब जी ख़िदमत में पहुतो आया या रसूल अल्लाह अम्मड़ हीअं थी चवे अलाए छा थी वियो आहे अबू हुरैरो खिले पियो अम्मड़ खे चवे पियो ॿियो छा थी वियो आहे मुंहिंजे मुस्तफा करीम जी दुआ रब वटि क़बूल पइजी वई आहे महबूब दुआ घुरी हुई ओ मुंहिंजा अल्लाह अबू हुरैरे जी अम्मड़ खे हिदायत नसीब फरमाए ओए अखर कम करे वया वा ज़ुबान कम करे वया अबू हुरैरे जी अम्मड़ लठ ते टेक ॾियूं अची करे मुस्तफा करीम जी ख़िदमत में पहुती आहे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी करे चए थी या रसूल अल्लाह मूंखे कलमो पढ़ाए मुंहिंजे महबूब फरमायो आहे चओ ला जिक्र करे ला la
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आबादी खबर मुस्तफा करीम जी जुबान कम कंदी आया न कंदी आ जो कम मुस्तफा करीम जी जुबान ॾेखारी दिया उन मुझे महबूब मदीने वारे तोखे मुखे चयो आ ओ मोमिन मुसलमान अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात मुझो महबूब मदीने वारो फरमाईंदो आ कुरान पाक जी आयत मुझो मुस्तफा करीम तिलावत फरमाईंदो आ त नमाज खे क़ाइम कयो ज़कात अदा कयो ॾे ख़बर नमाज पढ़ंदो हां अलाए न पढ़ंदो नमाज पढ़ंदा या कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि अबा दुआ कर अलाह तौफ़ीक़ ॾे न अल्लाह ताला आदम मोकिलियो शीस मोकिलियो नूह नबी मोकिलियो इलियास नबी मोकिलियो हज़रत शुआइब मोकिलियो हज़रत मूसा मोकिलियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम रब रवानो फरमायो सवाल को नबी रब रवाना फरमाया आखिर में नबियुनि जो सरदार मिठो मोहम्मद करीम तोखे माखे अता फरमाए छॾी आदम आयो उन अल्लाह जी इबादत जो हुकुम फरमायो हज़रत शीस आयो उन अल्लाह जी इबादत जो हुकुम फरमायो हज़रत इलियास आयो उन अल्लाह जी इबादत जो हुकुम फरमायो हज़रत मूसा आयो उन अल्लाह जी इबादत जो हुकुम फरमायो महबूब मदीने वारो आयो मुझो महबूब फरमाईंदो आ मुझो उम्मती जेड़ी मल नमाज जी तैयारी कंदो आ त शैतान ओड़ी मल दुआ रब रहमान ओड़ी मल खुश थींदो आ जेड़ी मल मोमिन मुसलमान नमाज जी तैयारी कंदो आ त नमाज जी तैयारी मल जेड़ी मल हथ धोईंदो आ त हथ धोइण महल अल्लाह तबारक व तआला उन जे हथन जा गुनाह मुआफ़ फरमाए छडींदो आ वरी गुरड़ी कंदो आ त बात सा जेके गुनाह या चपन सा जेके हुन जा गुनाह कयल हुंदा अल्लाह ताला उन जा उहे गुनाह मुआफ़ फरमाए छडींदो आ वरी जेड़ी मल पंहिंजो मुंह धोईंदो आ जेके मुंह सा जेके अखिन सा हुन जा गुनाह कयल हुंदा अल्लाह तबारक व तआला उहे गुनाह मुआफ़ फरमाए छडींदो आ वरी बाहूं धोईंदो आ त बाहूं धोइण सा अल्लाह बाहुन वारा गुनाह मुआफ़ फरमाए छडींदो आ वरी जेड़ी मल मथे जी मख कंदो आ त मथे में यानी दिमाग में जेके उन के बुरा ख्याल ईंदा अल्लाह ताला उन जा गुनाह मुआफ़ कंदो आ वरी जेड़ी मल बानो पैर धोईंदो आ त अल्लाह ताला उन जे पेरन सा हली करे जेके हुन गुनाह कया हुया अल्लाह ताला उन जा उहे गुनाह माफ़ फरमाए छडींदो आ वरी जेड़ी मल मुसल्ले ते बीही करे चवंदो आ अल्लाहु अकबर नमाज ॾाईंदो आ त अल्लाह जा मलाइका रब खे चवंदा ओ मुंहिंजा अल्लाह हिन जा हथन वारा गुनाह वुज़ू में लाहे छॾियई वात वारा गुनाह वुज़ू में छाणे छॾियईसि मुंहिंजा अल्लाह मुंहं वारा गुनाह बि वुज़ू में धोई छॾियईसि मथे वारा गुनाह बि तो वुज़ू में मुआफ़ करे छॾियसि मुंहिंजा अल्लाह बाहन वारा गुनाह बि उन जा वुज़ू में धोई छॾियई पेरन वारा गुनाह बि उन जा मुंहिंजा अल्लाह वुज़ू में बख़्शे छॾियई हाणे त तुंहिंजो बानो मुसल्ले ते बीठो आहे कहिड़ो इनाम थो ॾींसि अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजे बाने जे लाइ मां अल्लाह तव्हांखे हुकुम थो कयां त जन्नत जा दरवाज़ा खोले छॾियोसि अबा इहो छाजो फ़ाइदो आहे नमाज जो वुज़ू जो इहो फ़ाइदो वुज़ू में सब गुनाह मुआफ़ थी विया पर वरी नमाज में जेड़ी मल पींदो आहे त मुस्तफा फरमाए थो ओड़ी मल अल्लाह हुन जे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे वा तोखे माखे जन्नत खपे या न खपे जन्नत खपे थी जेके खपे अचो त मथे कर जन्नत सभिनी खे खपे थी उन जन्नत जी तैयारी भी करनी है उन जन्नत जे लाइ उहो ॾाज बि वठणो आहे मुंहिंजो मुर्शिद हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि सचो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह जो मुर्शिद रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैहि जो साहिबजादो हज़रत पीर साईं तजर धणी समझो सुभान अल्लाह पीर साईं तजर धणी जी जेका मलफूज़ात आहे उन मलफूज़ात शरीफ में हिकड़ी गाल लिखियल हज़रत तजर धणी तो इरशाद फरमाए